खैबर मां ख़बर ईंदालूं खैबर प्रेस क्लब ते वापडा खिलाफ मुज़ाहिरो कंदड़नि में अरबाब जुड़ियो मल्ला मंठार कोसो वाहिद बख्श कोसो शाहिद अली ऐं खैबर शहर ऐं आसपास जे मुज़ाहिरनि जो प्रेस क्लब खैबर में मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में मुज़ाहिरनि चयो त सीकाड़ फीडर ते बिजली जो बहरान थी वियो। 20 कलाक बिजली बंद, केतिराई ॻोठ बिजली खां मुतासिर। खैबर सीकाड़ बाउदेरो बियो माची आखूंद जोखू जुमा शोक रशीद खैबर गालिब खैबर गुल मोहम्मद ऐं ॿिया केतिराई ॻोठ उंदाई जी लपेट जे वर चढ़ियल आहिनि। इहो सिलसिलो घणे अरसे खां जारी है। हेस्को मटियारी मुख़्तलिफ़ बहाना बणाए बिना जाइज़ बिजली बंद करे असां सार्फिन के परेशान करे रही है। मुज़ाहिरनि हेस्को चीफ इस्लामाबाद का मुतालबो कयो आहे त हेस्को चीफ मटियारी जो क़िबलो दुरुस्त करे सीकाड़ फीडर जी गैर एलानिया लोड शेडिंग ख़त्म कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।